ब्रेकिंग न्यूज़ से DGISPR मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त हुकूमत ऐं फ़ौज में आइन तहत मौजूद गैर सियासी रिश्ते के सियासी रंग ॾियण मुनासिब न आहे। फ़ौज जो सियासत सां ताल्लुक न आहे, नई फ़ौज जो कंहिं ख़ासि सियासी पार्टी ॾांहुं झुकाव आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे DGISPR चयो आहे त असां लाइ समूरा सियासतदान ऐं सियासी पार्टियूं एहतराम जोगियूं आहिनि। सवात में CTD थाणे अंदरि थियल धमाको बिल्डिंग जे बेसमेंट अंदरि मालखाने में पयल बारूद फाटण सबब थियो। दहशतगर्द हमले जी साबिती नाहे मिली। हुन वधीक चयो त पेशावर पुलिस लाइन्स हमले में काल अदम TTP मुलविस आहे। संदन गठजोड़ बलोचिस्तान जी तंज़ीमुनि सां आहे। KPO ते हमले में मुलविस दहशतगर्द बहब रस्ते कराची में दाख़िल थिया। मेजर जनरल अहमद शरीफ जो चौधरी जो चवणु आहे त पाक फ़ौज दहशतगर्दनि जो नेटवर्क तोड़े छॾियो आहे। आख़िरी दहशतगर्द ताईं जंग जारी रहंदी। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अपडेट कंदासीं नाज़रीन खे। DGISPR मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त हुकूमत ऐं फ़ौज में आइन तहत मौजूद गैर सियासी रिश्ते के सियासी रंग ॾियण मुनासिब न आहे। फ़ौज जो सियासत सां ताल्लुक न आहे, नई फ़ौज जो कंहिं ख़ासि सियासी पार्टी ॾांहुं झुकाव आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे DGISPR चयो आहे त असां लाइ समूरा सियासतदान ऐं सियासी पार्टियूं एहतराम जोगियूं आहिनि। सवात में CTD थाणे अंदरि थियल धमाको बिल्डिंग जे बेसमेंट अंदरि मालखाने में पयल बारूद फाटण सबब थियो। दहशतगर्द हमले जी साबिती नाहे मिली। हुन वधीक चयो आहे त पेशावर पुलिस लाइन्स हमले में काल अदम TTP मुलविस आहे। संदन गठजोड़ बलोचिस्तान जी तंज़ीमुनि सां आहे। KPO ते हमले में मुलविस दहशतगर्द बहब रस्ते कराची में दाख़िल थिया। मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी जो चवणु आहे त पाक फ़ौज दहशतगर्दनि जो नेटवर्क तोड़े छॾियो आहे। आख़िरी दहशतगर्द ताईं जंग जारी रहंदी।